मीरपुर माथेलो लाग बागुडरा वारे इलाके पंहिंजी ज़मीन ते पाणी जे वार ते वियल नज़ीर अहमद कोश ऐं इस्माइल चनो खे धाड़ेल अगवा कयो, जंहिं बाद नज़ीर अहमद कोश खे छॾे ॾिनो वियो ऐं इस्माइल चने खे अगवा करे विया। वारसनि जो चवणु आहे त अहिड़ी इतलाह असां थाणे ते ॾिनी पर पुलिस कुझु बि कार्रवाई नाहे कई, जंहिंखां बाद वारसनि पारां SSP ऑफिस घोटकी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सीलात जे लाइ असांजी लाइन ते मौजूदु आहिनि घोटकी मां अब्दुल सत्तार समो। जी अब्दुल सत्तार, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, आगाह कंदा असांखे। जी वकार हुसैन, चन्ना ऐं पितावी बिरादरी जे माण्हुनि इस्माइल चने जी बाज़ियाबी लाइ SSP ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। राति पाणी जे वारे ते वियल इस्माइल चनो ऐं नज़ीर कोश खे अगवा कयो वियो हो, पर नज़ीर कोश खे छॾे ॾिनो वियो आहे ऐं इस्माइल चने खे दाड़ेल अगवा करे विया हुआ। वारसनि जो चवणु आहे त पुलिस खे इतलाह ॾिनो पर पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। वारसनि जो SSP घोटकी खां मुतालबो आहे त इस्माइल चने खे जल्द बाज़ेब करायो वञे ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे।